ही गर्ल्स हाई स्कूल मातली में सिंध एम्प्लॉइज अलायंस जूं ये लातादाद अॼु हुयूं उन्हनि हिते एहतिजाज कई। मुख़्तलिफ़ जेके तंज़ीम जा अॻवान उन्हनि ख़िताब कयो। कॉलेज हक़ मिलन न मिलन तो पंहिंजा हक़ विड़ी छिनी वठो। असीं 6 जेको अक्टूबर ते बिलावल हाउस जे धरणो हणंदासीं, पोइ चाहे वाटर कैनन लॻनि, चाहे शेलिंगूं लॻनि, चाहे बदिजी वञूं, कुझु बि थिए, पर असीं पंहिंजा हक़ विड़ी वठंदासीं। चेयरमैन ऑफ पीपल्स पार्टी जो बिलावल ज़रदारी साहब, पर तोखे ख़बर ही ना है जेकॾहिं वज़ीर हिकिड़ो आहे उन जो जेकॾहिं मटियारी में घर सॼो इन ज़िया लंजार जो तो 3 मिंटनि जे अंदरि नोटिस वठी छॾियो। अॼु जेकॾहिं 6 लख कुझु हज़ार घर उन्हनि जे घरनि खे बाहियूं लॻी पियूं आहिनि, तोखे ख़बर ही ना आहे। पक है त मुंहिंजूं अदियूं असां सभिनी सां गॾु बीहंदियूं, इन सिंध एम्प्लॉइज अलायंस जो हिसो थींदियूं। जेसीं ताईं असांजे मुलाज़िमनि जा हक़ असांखे न मिलंदा असां सरापा एहतजाज हूंदासीं। हमारा कीमती जो टाइम था हमने तालीम को दिया है। ये जो सब अच्छी अच्छी सीटों पे पोस्टों पे बैठे हुए हैं, जैसे टीचर की भी निस्बत है, इन लोगों ने आज सबसे ज्यादा उस्तादों को ही मुतासर किया। जो साथ हूंदो तो असांजा हुकूमत जरूर मुतालबा पूरा कंदी। कराची हलो, शॉपिंग ते वञो थियूं, पिकनिक करियो थियूं, ये न करियो, उथो पंहिंजे बच्चन जो मुस्तकबिल सुधारियो, खुदा जे वास्ते ये न करियो, साथ ॾियो। एमपीए को, एमएनए को, वजीर इहो मुल्क हलाइनि पिया। मुल्क हलाइण वारो मेमार कौम जो सिर्फ उस्ताद ऐं जेके हर वक्त जिद्दोजहद में शामिल आहिनि, असीं उन्हनि सां बिल्कुलु गॾु आहियूं। असीं पंहिंजो हक़ इंशाअल्लाह वठी रहंदासीं। सिंध एम्प्लॉइज अलायंस मरकज़ी असर ते मातली शहर समेत तालके मातली या जेके तइलीमी इदारा आहिनि या सरकारी ऑफिसूं आहिनि, उहे 5 ॾींहंनि खां तालाबंदी जे घेरे में आहिनि। सरकारी मुलाज़िम पंहिंजी मुतालबनि जी मंचा लाइ फलकारा चौका उन्हनि जेको एहतजाजी मुज़ाहिरो बि कयो। जेके असांजा मुतालबा जायज़ आहिनि उहे असीं पाकिस्तान पीपल्स पार्टी के चऊं था फिलफोर मंजूर कया वञनि। जे न तव्हीं चओ था 6 अक्टूबर ते सोनामी थींदो, उन जा ज़िम्मेवार तव्हीं हूंदा। जेकॾहिं तव्हां का बि किरियल हरकत कई त पोइ बंगाल नेपाल वारा मरला बि अची सघनि था। असांजा स्कूल बंदि आहिनि, असांजा इदारा बंदि आहिनि, असांजूं अस्पतालूं बंदि आहिनि, असांजो हर शइ कमु कलम छॾ हड़ताल लॻो पियो आहे, पर ही नायल गवर्नमेंट उन ते जो भी न पी सुरे। जैसे असां मुतालबा मंजूर न थिए, ऑफिसनि जो बाइकाट रहंदो, स्कूलनि जो बाइकाट रहंदो। कराची हलंदा और लच्छू खाईंदा, लच्छू हड़दा, लच्छू खाईंदा, मटर केर खाईंदा, शेरे खाईंदा। इंशाअल्लाह इस सजो मुलाजिम तो करे तो ही कराची पुजदो। ऐं चवां थो सिंध जा सभु मुलाजिम जेकर कराची पुजदा तो ऐवान लुॾी वेंदा। कि 6 तारीख को हम निकले और बिलावल हाउस पे धरना दें, हमसे बात करें। ही आवाज जेको पूरी सिंध जो आवाज है, पर उनके ॿुधण जे लाइ तयार न आहिनि। असां उहो चऊं था उन्हनि जा मुतालबा मञो ऐं सिंध तरक़ी पसंद पार्टी हिननि जेको एहतजाज आहे उन में भरपूर जिते किथे पूरी सिंध में गॾु आहे। असां तरक़ी पसंद पार्टी हिननि दोस्तनि सां कुलो कुले में मिला गॾु हूंदासीं। सिंधी हुकुमरान जो आहे पाकिस्तान में 2-2 कानून था जेके न मंज़ूर आहिनि, जेके न मंज़ूर। ज़मीर विकणी अमीर बणिजो इहे असां खां थियो न थींदो। बेशरम ऐं बेज़मीर बणिजो इहे असां खां थियो न थींदो। असां मुसाफ़िर रही असांखे तलाश मोहब्बत अमन जी आहे। हुकूमतनि जा सफ़ीर बणिजो इहे असां खां थियो न थींदो। वाशी कत्ल कंदड़ आम कातिल खां वधीक ख़तरनाक ही नुक़सानदा हूंदो आहे। ग्रुप इंश्योरेंस या बेनेवलेंट फंड कटिजे तो पेंशन कटिजे थी। ही असीं ॼण हिकिड़ी वीसी रखूं था, असांजी कमेटी आहे जेके पैसा ही गसब करे वञनि था, असीं उनखे गसब करण कतई कोन ॾींदासीं। हाणे जेको असांजो जेको अॻियूं मिशन आहे त बिलावल हाउस ताईं आहे। जॾहिं मुलाज़िम इत्तेहाद एहतजाज कंदासीं, कराची पहुचंदासीं, उनजा ऐवान उहे लुॾी वेंदा ऐं उहे पंहिंजा मुतालबा जेके असांजा जाइज़ मुतालबा इंशाअल्लाह पूरा करे। ही धरती असां महिनत कशंदी आहे। 6 अक्टूबर फैसले जो ॾींहुं आहे। इंशाअल्लाह कराची जे अंदरि असां हिननि खां फैसलो वठी वापसि वेंदा आहियूं। 6 अक्टूबर ते रोड रास्ता सब बंद हूंदा। जेसीं ताईं मुतालबा न मञिबा सभिनी ऐद कयो आहे पंहिंजो कफन गॾु खणी उते पहुचंदासीं। मातली तलके में 50,000 उस्तादनि जो जेको काफ़िलो आहे उहो कराची जे लाइ सफ़र कंदो इंशाअल्लाह। ये जायज़ मुतालबा आहिनि, ये असीं वज़ीर आला सिंध खे चऊं था, ये असांखे ॾिना वञे। मुलाज़िमनि जा तव्हां पिटाट तव्हां इन हस्ती जा मिटिजी वेंदा। 6 तारीख को हमारी मुकम्मल तैयारी है, हम बिलावल हाउस का घेराव करेंगे। सिंध एम्प्लॉइज अलायंस खवातीन है
उन्हनि पारां गर्ल्स हाई स्कूल में हिकिड़ो वॾो एहतजाजी मेड़ कयो वियो। सिंध प्लाज़ा अलायंस जी जेके अॻुवान आहिनि उन्हनि पुर ख़िताब कयो। गवर्नमेंट खे घुर्जे त ही जेके सरकारी मुलाज़िम आहिनि हिननि जा जाइज़ मुतालबा फौरी तौर मंज़ूर करे त जीअं आम माण्हू आहे या हिते जी सिंध जा करोड़े माण्हू आहिनि उहे जेके हींअर सफ़र करे रहिया आहिनि उन ॾुखाई वारे सफ़र मां निकिरी सघनि। कैमरा टीम सां गॾु हसन पवर मातली।